हाणे तू असांजो छा सोचो आहे बाबा? फिलहाल त कमु कंदुसि वड़ी तारा गोल तारा वारो। ख़बर थी छा थो कयां? एॾे ईट जे गोले सावल ऐं दिलावर खान वारनि खे विड़ाइण जे चकर में यार ॿियनि खे विड़ाईंदे तुंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़री वई। तूं हाणे असांजो सोच। तव्हांजे भले जे लाइ सोचे त इन कम खे लॻू पियो आहे न बाबा। अच्छा पोइ ठीकु आहे, छिके रख। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿई ॼणा कन चीटा करे ॿुधो। यार बाबा मोबाइल ते कन सिर्फ़ु मुंहिंजो आहे। हे लाउड खोल न त भरिसां जेको इहो थोको वेठो अथई उहो बि ॿुधे। ऐं यार बाबा हाणे थोके जे कननि ते आवाज़ पहुचई थो। इहो छा थो चई? हा अरे मुराद मां नथो चवां, बाबो थो चवे। हा पुफड़ थोको हाज़िर। ओ मुंहिंजो मतिलबु त मुराद हाज़िर आहे जेको ॻाल्हाइणो थी ॻाल्हाए। अरे हाणे हिकिड़ो कमु कयो, जंहिं जॻह में रहो पिया था न दिलावर खान जी जॻह ते, इन जॻह मां तव्हां शिफ्ट थियो, माना हितां निकिरो ऐं अहिड़ी जॻह ते वञी वियो जिते ने दिलावर जे मलाइकनि खे बि ख़बर न पए। पुफड़ दिलावर खान मां त असांखे को बि ख़तरो कोन्हे को। हे दिलावर तव्हांखे मारे तव्हांजा लाश गॾु गाॾे में विझी अकबर खान जे अॻियां वञी फिटो कंदो ऐं हिन पंहिंजे सोट चाकर खान खे छॾाईंदो हुतां। यार बाबा सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे छा? अरे मुंहिंजी ॻाल्हि ते बि भरोसो न कयो बाबा, अॼुकल्ह ज़मानो ख़राबु आहे। जीअं चयो थमांव उन ॻाल्हि ते अमल कयो, हितां निकिरण जी कयो। ऐं ॿुधो, कंहिंसां मिलण जी कोशिशि बि न कयो, कंहिंसां फ़ोन ते बि न ॻाल्हाइजो, मथां पकिड़िजी पओ। छा सम्झी वियो न? ईअं न थिएजो ॿई ॼणा थी वञो वड़े तारा ऐं गोल तारा। सम्झी वियासीं। ऐं पोइ वरी अलाह भाई वरी ॻाल्हाईंदासीं, ठीकु? यार मुराद मां चयो न तूं हिकिड़े ॾींहुं मूंखे माराईंदे। अरे चुप कर इन दिलावर खां 10 लख रुपया पूरा वठंदासूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।